अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। चंद्र चवाई सच जे मुठो मूर न भाई। चओ न सुभान अल्लाह। चंद्र चवाई सच जे मुठो मूर न भाई। कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गच। तोड़े बरे तुझे मुंह में मचो मट न भायाई। पिरिय मोहम्मद जे चंद्र तुझी ज़ात मूं पाड़िया न पिरिय सां। तू अछो मंजरात मुझो सजण हरदम सोझरो। अज 14 जनवरी 2024 है। कादरपुर शहर घोटकी में बिरादर अजीज हाफिज फारूक अहमद साहब भुट्टो जी दावत ते उनके बिरादर मोहम्मद मारूफ साहब ऐं उनके वालिद मोहतरम अब्दुल गफूर साहब अल्लाह इन्हनि जी मेहनतुनि खे क़बूल करे ऐं भुट्टा ऐं सुमरा मोहल्ले वारनि खे मां किरोड़े मुबारक थो ॾियां। ही क़ुरान मजीद जी महफ़िल क़ुरान मजीद जी मजलिस आहे। किरोड़े मुबारक मां बच्चन खे ॾियां थो जिन क़ुरान पढ़ियो आहे। अज़ीज़ो ज़िंदगी ते को भरवसो न अथव। ही क़ुरान क़बर ऐं क़यामत जो संगती अथव। हे दुनिया जा यार मोड़ जा अथव। क़ुरान तोड़ जो संगती आहे। जेसी ते जन्नत न पहुचाईंदो तेसी ते असां खां हथ न कढंदो। हे वफ़ादार क़ुरान किरोड़े मुबारक मां उन्हनि खे ॾियां थो जिन पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो आहे। अॼु जिन खे बच्चनि खे ख़ुशीअ जा इनाम ॾिना विया उहे बच्चा बि ख़ुशि नसीब आहिनि। उन्हनि जा पीउ माउ बि वॾा ख़ुशि नसीब आहिनि जिन पंहिंजनि बच्चनि खे दीनी तालीम पढ़ाए करे अॼु उन्हनि जो मान ऐं शान ऐं मक़ाम मथे कराए छॾियो आहे। चओ न सुभान अल्लाह। ऐं रजब जी अॼु 3 तारीख़ आहे। मिठे मोहम्मद करीम जा दीवानो पाक मोहम्मद करीम रहमत दो आलम की तारीफ़ ऐं मदीने जे मीर जे कुछ मेराज जूं झलकियूं तो बयान करण घुरां। ऐं मेराज सभिनी नबियन के थियो आहे। कादरपुर वारो सभिनी के धरती ते थियो आहे पर असांजे महबूब मोहम्मद मीर के रब अर्शन ते घुरायो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब के अर्ज तो करे रब्बे अरनी मौला मुखे पंहिंजो दीदार कराए। तुझे इश्क में मुझो हाउ तो फाटे। रब तो चवे सलन तरानी कलीम ॾिसी न सघंदे चेसि ॾिसी वेंदुमि। चए ॾिसंदे मरी वेंदे चे मरां त मरां पर दीदार कयां। अल्लाह फरमाए मूसा के नथो मुड़े अच तूर सीना ते जबल ते चढ़ तो ज़ियारत कराई। ये मूसा कलीम जडे तूर ते मथे पे चढ़े हुकुम तो अचे मूसा काडे जे साईं तुझे दीदार लाए अचां थो। अल्लाह फरमाए तो फखला नालैक
मूसा जुत्ती तला है मुखे दिसण भोग कोने मस्करी कोने मां अल्लाह जे दीदार लाए तो जुत्ती तला है। हजरत मूसा तूर ते चढ़े तो जुत्ती जे लाहिण जो हुक्म पर मदीने जो मीर मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे मेराज वारी रात अर्श ते वने तो जुत्ती पाइण जो पैगाम पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता फरमान मेराज वारी रात जडे मां मोहम्मद करीम मथे अर्श ते वना पे दिल में ख्याल थियो अल्लाह से मूसा कलीम को जुत्ती ला रही मां मोहम्मद अर्श ते वना तो मां भी जुत्ती त लाया फरमाया लाथम कोन इरादो क्यों छो त इन्नहु अलीमुम बिजातिस सुदूर रब तो फरमाए मुजा बाना तवां जे सीनन जे राज़न के दिलन जे राज़न के मां अल्लाह ही जानींदो आ पाण फरमाए त दिल में इरादो मसक मथो वर्दी अची वे जिब्रील ए कलीम ना है बियो नबी ना है हबीबुल्लाह है जंजे सदके कायनात पैदा कई थम मुझे दिल भर के तो जुत्ती मुबारक न लाहे मुझो सोहणो हबीब जुत्ती सोदो अर्श ते अचे मुझे पैगंबर जी कदमन वारी मिट्टी मुझे अर्श के लगे तो मुझो अर्श भी शान वारो बन गए तरीके चवण वारे जो कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मोअल्ला और है ये तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से इसकी बहार और है उसकी बहार और है खुद जाना और है बुलाना और है कादरपुर वारो पान अचण में दावत में फर्क होंदो आ मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम रहमत दो आलम के अल्लाह जड़े अर्श ते घुराए तो त केडो न वडो मकाम प्रोटोकॉल मदीने जे मीर के मिलियो नबी से मेराज ते था वञन त पैगंबर करीम जला मलाइक इस्तकबाल में जन्नत जो हूरू इस्तकबाल में त 1.25 लाख नबियन जो ताज थो अचे मिठड़ो मोहम्मद करीम थो अचे जे नबी जे सदके रब जहान जोड़ियो आ कादरपुर वारो असा जो अकीदो ईमान आ त असा जो नबी सब को शान में मथे आहे मथे या न तने के बुजुर्ग चो कायनात कया कठे तभी मुझो मोहम्मद मथे मथे हिरस जी पवन हुरा परियों छड़ो नेण खणी तके तभी मुझो मोहम्मद मथे मथे चाहे तो सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तभी मुझो मोहम्मद मथे मथे रब भी चवे तो वरफअना लक जिक्रक अल्लाह फरमाए तो मुझा सोना तुझे जिक्र के एडो मथे को तुम एडो मथे को तुम जिते मां अल्लाह जो नालो होंदो तो मोहम्मद मुस्तफा जो नालो भी होंदो अज कादरपुर शहर में अल्लाह जो नालो आ गड उन जे महबूब मोहम्मद जो नालो भी आ अल्लाह फरमाए तो मुझा सोना हबीब आजान में तोखे गड कयो थम तकबीर में तोखे गड कयो थम नमाज में तोखे गड कयो थम पर दुआ में भी तोखे पाण को परे न कयो आ मौज़िन आजान दे नबी सोहणे के नाले के कटे त आजान मुकम्मल न थींदस तकबीर में मथे मोहम्मद जो नालो न मथे तकबीर मुकम्मल का न थींदस पर तहियात में नमाज पढ़े हुजूर ते दुरूद न पढ़े त नमाज अधूरी साईं ये दुआ जा हथ खणे दुआ में सोहणे साईं जो नालो न वठे दुरूद न पढ़े दुआ अधूरी पो मां चो न चवा तकबीर में कलमे में अजानों में सुभान अल्लाह तक क्यों ना तकबीर में कलमे में अजानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद चैथो ओ फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ दूबा पे मिला नाम मोहम्मद चैथो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो जहाँ आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद असा उन मदीने वारे मुहम्मद करीम जा दीवाना हो जंहिंजे सदके रब ही जहान जोड़ियो आ खुदा जो कसम असा जो पाक मोहम्मद वडे शान वारो असा जो नबी वडे मर्तबे वारो मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करण वारो वो मोजो सोहणो हबीब नबियन जो सरदार जे पंजन सा त प्यार क्यों पर परावन सा भी प्यार क्यों ये नबी जो कुर्ब मोहब्बत दिस खुदा जो कसम पाक मोहम्मद
करीम जो अखलाक ॾिसंदे त क़ुरान थो चवे इन्नका लाला ख़ुलुक़िन अज़ीम। अल्लाह फरमाए तो मुंहिंजा सोना हबीब तुंहिंजो अखलाक सब खां मथे पंहिंजा त पंहिंजा पर तो मोहम्मद करीम जो अखलाक ॾिसी दुश्मन भी तुझे दर्जा नौकर बणजी विया। छा तव्हां आलमन को न ॿुधो आहे हिकिड़ी औरत नबी साईं जे रस्ते ते गंद जूं ढेरियूं उछलाईंदी कचरो उछलाईंदी हुई त पैगंबर करीम खे ॾुखायां हो सोना हबीब तुंहिंजे नाले तां सदके वञा चओ न सुभान अल्लाह। रस्ते ते गंद जा टोकरा हारे वञे सहाबा था चवनि अल्लाह जा हबीब हे औरत वॾो ज़ुल्म थी करे से तव्हांजे रस्ते ते गंद थी हारे असांखे मोकल ॾियो त कुराड़ी खे घुटो ॾेई हिते क़बर ठाहियूंसि। पाण फरमाइनि त ख़बरदार कुराड़ी खे कुझु न चइजो मां मुहम्मद नाराज़ थींदोमांव। साईं भला जे झलियो था त रस्तो भला मटायो असांजी दिलि बर्दाश्त नथी थिए जो गंद जॻियो तव्हां गुज़रो था। पाण फरमाइनि त पुट कुराड़ी हारींदी गंद आहे पर गंद खे बि अल्लाह अखियूं ॾिनियूं आहिनि। अल्लाह हिननि खे हया ॾिनो आहे जो गंदो लाइ काॾे हलियो वेंदो आहे मां मुहम्मद रस्ते को टपंदो आहियां। गंद गुल थी पवंदा आहिनि राबेल जा गुल गुलाब जा गुल ख़ुशबूदार बणिजी वेंदा आहिनि। इहे मां मुहम्मद करीम जो इस्तक़बाल कंदा आहिनि। पाक नबी इमामुल अंबिया जो शान आहे हे सोहणनि जो सरदार अथई जे नबीअ जे सदके रब जोड़ियो ई कहान आहे। कादरपुर वारो वो मदीने जो मीर असांखे मिलियो जेको 1.25 लाख नबियन जो ताज आमिना जो लाल मिठो मोहम्मद करीम। अल्लाह उन महबूब मोहम्मद अरबी सां असांखे मोहब्बत नसीब फरमाए। कादरपुर वारो घोटकी जी पसगिरदाई जा मुसलमान हो उन आमिना जे लाल जी वाखाण जो बयान कयां जेको सभिनी खो शान में मान में मर्तबे में मकाम में इज्जत में मथे संजन रस्ते को लंघन त सहाबा झलन से रस्तो मटायो। पाण फरमाए त रस्तो भी न मटाईंदुमि सॼो ॾींहुं या पोड़ी औरत गंद कचरो गोले गोले मेड़े त पंहिंजो गंद कचरो गोले मां मुहम्मद जे रस्ते ते हारींदी आहे। जेकॾहिं मां तो न चां त कुराड़ी जी दिलि में कहिड़ी आह निकिरंदी हाय अॼु मुहम्मद अरबी छो हले न आयो अॼु रस्ते ते हले छो न आयो। मां इन जे करे मां मुहम्मद हिन खे इहो बि दुख पहुचाइण नथो चाहियां सदमो पहुचाइण नथो चाहियां। तूं असां मुसलमाननि खे ॾुखनि में विझी छॾियो आहे तकलीफ़ुनि में विझी छॾियो आहे। पाक नबी इमामुल अंबिया उन काफ़राणी जी दिलि बि नथा ईज़ान काफ़रानी के नथा ईज़ान। वाह मोहम्मद तुंहिंजे शान तां सदके वञा असां मुसलमान हिक ॿिए जा दुश्मन। मदीने जे मीर मुझे सोहणे हबीब मुझे दिलबर नबी फरमायो सहाबियो ही शाहे फरमाए काबतुल्लाह फरमाए हिकिड़ो माण्हू इन खे ड्राहे वरी ठाहे वरी ड्राहे वरी ठाहे 100 मरतबा ड्राहे 100 मरतबा ठाहे मां मुहम्मद के एडो दुख न थींदो आहे जेको नहक के कलमे वारे के ईज़ाईंदो आहे। मां मुहम्मद करीम के इन खां वधीक सदमो पहुचाईंदो आहे। असां त क़त्ल था कयूं हो ईज़ाइण जी ॻाल्हि आहे। महबूब मोहम्मद जा दीवानो खुदा जो नालो थो न महबूब सां प्यार कयो न जे दंग ते हलो। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजो सोहणो हबीब तो फरमाए कुर्बान वञा सहाबियो कुछ न चोजोस। हिकिड़े ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रस्ते सां पिया अचनि उन रस्ते में गंद न हो उन रस्ते में कचरो न हो संजन उते बीह रहिया साहबा फरमाए साईं छो बीठा हो। पाण फरमाए त उहा कुराड़ी अलाए काॾे वई जेका रस्ते ते मां मुहम्मद करीम जो इस्तक़बाल कंदी हुई। असां जहिड़ो हुजे न चवे बाबा चंडी काॾे वई जिंद छुटी मरी वई त जान छुटी जे बीमार आहे त शुक्र थियो पर मदीने जो मीर थो फरमाए दुश्मन मरे न दुश्मन बीमार न थे मां मुहम्मद दुआ थो घुरां त कलमो पढ़ी जन्नती बणिजे चओ न सुभान अल्लाह। उन महबूब मोहम्मद अरबी सां सची मोहब्बत कयो उन पाक नबी सां सचो प्यार कयो। पोइ मां छो न चवां की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं। कि तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तौक मोहम्मद की गुलामी का। कि तो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। ये नबी जी मोहब्बत कोने से जन्नत वञण जो आसरो न करे ऐं जन्नत में घोटकी जा वाणिया न वींदा
ढील न वींदा बागड़ी कोली न वींदा जन्नत में वींदा मिठे मोहम्मद ते कलमे पढ़ण वारा वींदा मुसलमानों कलमे वारो जन्नत उनके मिली जे पाक मोहम्मद अरबी जे रस्ते ते जिंदगी गुजारी जे हबीबन जी मर्जी मुताबिक जिंदगी गुजारी मरदो वींदो कब्र में घिरंदो वींदो कब्र भी मुबारक उड़ींदस खटे आयो आ हाराए न आयो आ मां ॾिसण में मिट्टी जो खड्डो हां पर तुंहिंजे लाइ जन्नत जे बागन मां बाग बणजी थी पवां मां दिली दुआ घुरण आयो आ अल्लाह सभिनी मुसलमानन के पाक मोहम्मद अरबी के रस्ते ते हलण की तौफीक अता फरमाए उन सोने मोहम्मद अरबी से प्यार कर त बेड़ा ही पार थी वञन रस्ते में जो गंद न हो तो संयन फरमाए दियो खबर कुराड़ी बीमारा जांच करे अचो जे मरी वई आ त मां मोहम्मद उज़र खाई ला हला साहबी हिकड़ो वयो मोटी आयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हो त बीमार बिस्तरे ते मौत जी कश्मा कश्मी में मदीने जे मीर फरमाए हलो तिन कुराड़ी का पुछी अचो कादर परिवार इतो मालूम थो तो बीमार का पुछा करण भी मिठे मोहम्मद करीम जी सुन्नत आ संजन अगियों सहाबा पोयों शान मंजर हुंदो हलंदे हलंदे संजन पोड़ी जे दरवाजे ते आया कुर्बान वञा इजाजत वठी अंदर अचन पौड़ी जो इमामुल अंबिया नबियन के सरदार नबी रहमत तो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेहरे ते नजर पइजी वस रेड़ निकरी वस कादर परवार हो ओ घोटकी वारो ज़ारो ज़ार रोए थी मदीने जमीर फरमाए मां छो थी रोई चवे थी किबला किए न रोवा मां तवा के वडियो तकलीफो नी थम वडा इजाव ना थम आज मां समझा थी तवा मुको बदलो वठण आया होंदो पान फरमाए तमाम को बदलो वठनो ना आया सही पो किए आया हो पान फरमाए तमाम मां तुझी तबियत पुछण आयो आ तुझो हाल छा है थोड़ी चवे थी साईं मां एडियो तकलीफ दिनी मां तंहिंजे बावजूद भी तवा मुको पुछण आया हो मेहरबानी करे पो इए वापस न वञो मुखे कलमो पढ़ायो वञो चओ न सुभान अल्लाह कलमो पढ़ंदी वई यकीनन जन्नत यानी बणजी वई कलमे पढ़ण खां पोइ ईमान जे नज़रन सां मदीने जे घोट जो दीदार कई सहाबन बणजी वई तॾहिं के चवण वारे चयो वो रऊफ़ भी वो रहीम भी वो करीम भी वो कलीम भी चओ न सुभान अल्लाह वो रऊफ़ भी वो रहीम भी वो कलीम भी वो फलक पे अर्श मसीर भी वो जमी पे शाहो फकीर भी है उसी का फैज़ जहां में नमाज में अजान में तनवीर ही तनवीर है मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है क्या तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है मदीने जो मीर सोहनन जो सरदार 1.25 लाख नबियन जो ताज नबी असा के मिलो इमामुल अंबिया नबियन के सरदार रईसुल अंबिया खतीबुल अंबिया फरमाया मामा तुझी तबियत पुछण आयो आ त पोड़ी चवे थी साईं पो कलमो पढ़ायो न कलमो पढ़ी तो यकीनन जन्नत रानी बन ईमान के नजरन सा हुजूर के चेहरे जो दीदार के साहबन बनजी वई पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे वापस मोटिया पिया अचन संजन मुरकंदा पिया अचन सहाबा हुजूर से के चवन था या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंजा महबूबा तवा वञो पिया त गमगीन हो मोटिया हो त मुरकंदा अचो था शायद तवा पोड़ी जे मरण में राज़ी आयो नबी से फरमाइना कादर परवारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद जा दीवानो संजन फरमाए मां खुश आया कुर्बान वञा साईं तॾहिं तव्हां मुरकंदा था चो पाण फरमाए था इन्हीअ जे करे मरण में ख़ुशि न आहियां मां मोहम्मद करीम इन ख़ुशीअ में आती या बि कलमो पढ़ी वई क़यामत जे ॾींहुं मां सां गॾु जन्नत में हलंदी नबी साईं इहो फ़िक्र खणी आया त धरती ते हिकिड़ो बि काफ़िर न रहे सभु कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत में हलंदी ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो 1.25 लाख नबी जन्नत ॾे वेंदा ऐं 1.25 लाख नबियन सां पंहिंजूं उम्मतूं बि साण हूंदियूं कैसा 5 कैसा 10 कैसा 15 कैसा 20 कैसा 70 71 पर को अहिड़ो नबी भी होंदो कैसा एक भी कलमे पढ़ण वारो न होंदो असांजो सोहणो नबी लखन में करोड़न में अरबन में खरबन में होंदो जाडे तकींदो पंहिंजी उम्मत नजर ईंदस साॼे भी उम्मत खाॿे भी उम्मत अॻियां भी उम्मत पोयों भी उम्मत पोइ हुज़ूर उम्मत के ॾिसी केॾो न ख़ुशि थींदो हलंदो पोइ मां छो न चवां भागे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे केड़ा केड़ा ता चो त नबी से सा गॾु जन्नत में हलो
कंजो शौक़ आहे। अल्लाह महबूब जी मैदान हशर में शफात भी नसीब करे, नबी सां गॾु जन्नत में बंगलो भी नसीब फरमाए। जे चवे हुजूर जो पाड़े सिरी थिया, नबी जे पाड़े में जन्नत मिले, ऐं जन्नत तो जन्नत आ, पर हुजूर जो पाड़ो थी जन्नतुल फिरदौस में। मकामे महमूद के नाले से माड़ी नबी जी होंदी, बंगलो मिठे मोहम्मद जो होंदो, हेठो तो असां जन गरीबन मिस्किन नबी जे दीवानन जा घर होंदा, बार बार मिठे मोहम्मद जो दीदार कंदा वींदा, थकई लही वींदा। मुसलमानों कलमे वारो पाक नबी जा परवानो, अज मुखे ॾाढी खुशी थी आ, खुदा जो कसम इन कादरपुर जा नौजवान दीनदार हिन, अमड़ियूं भी दीनदार जिन पंजन बच्चन मासूमन निंगरन ते मेहनत करे हिनन के मस्जिद में मोकले, हिनन के कुरान पढ़ायो आ। पर मां त तजुर्बो कया, पूरी दुनिया जा माण्हू अज पंजन बच्चन के स्कूलन दे कॉलेजन दे मोकलन था, चे मदरसे में न पढ़न, मस्जिद में छा रखियो आ, पर रखियल सब कुछ मस्जिद ऐं मदरसे में, हुनन वटि छा रखियल आ, हो त अंग्रेज जी गुलामी वारो दीन था पढ़ाइन। हिते त मोहम्मद अरबी वारो दीन पढ़ायो थो वञे, हिते उहो कुरान पढ़ायो थो वञे जंहिंजे कुरान पढ़ण जे करे हुन जो अबो कबर में आ त कबर ते रहमत जी बरसात पई वसे। तव्हां तजुर्बो कयो, नौजवान असांजा स्कूलन ॾे कॉलेजन ॾे अंग्रेज वारी पैंट पतलून पाए पोइ वेंदा आहिनि। अब हेॾे अंदर भी जाइ आहे, हेॾे अंदर सूर्य अचो, अंदर हेॾे जाइ आहे, मस्जिद खाली आहे, दरवाज़ो खोले छॾियो त दोस्तन खे आसानी थिए। हू दरवाज़ो खोले छॾियो, एॾी थधि भी कान्हे, सर्दी हली वई। स्कूली छोकरा अंग्रेज वारी टाई पाए पोइ स्कूल वेंदा आहिनि। तव्हां मदरसन में वञो न, असुर जे टाइम ते उन्हनि खे उस्ताद उथारे विहारी, पोइ मासूम ॿार वेठा कुरान पढ़न था, जिनके कुरान की बरकत के करे अल्लाह असांजे मुल्क तो अज़ाब हटाई वेठो थव। मुसलमानों कुरान ही रहमत वारो बरकत वारो थव, तॾहिं फरमे वनु नज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। रब से फरमाए तो शिफा भी मुझे कुरान में, रहमत भी मुझे कुरान में, पर फ़ाइदो उनके मिलंदो जंहिंमें ईमान जा दाणा हूंदा। अॼु यकीन रब तव्हां सां ते राज़ी थियो आहे। मुसलमानों चूंडे करे तव्हां सां के मस्जिद शरीफ में विहारियो अथई, ऐं कादरपुर शहर में तव्हां सां का वधीक दौलत में, पैसे में, ताकत में वधीक ॿिया घणा हूंदा, पर लेकिन रब तव्हां सां के चूंडियो आहे। इन कादरपुर में भुट्टा सुमरा मोहल्ले वारो पाक नबी जा परवानो, खुदा जो कसम आ, अल्लाह ताला के उहो बानो वणंदो अथव जंहिंजो हिन सां प्यार हूंदो आहे, रब जे कलाम सां प्यार हूंदो आहे। यकीनन उहो हिकु त रंगिजी वियो, पर कबर में भी रंगियल हूंदो। महशर जी ख्वारी खां बची भी वियो, जन्नत हलियो वेंदो। कुरान सां दोस्ती रखो, ये दुनिया जा यार मोड़ जा अथव, कुरान तोड़ जो अथव। मरण खां पोइ हिननि जी एतिरी महिरबानी थींदी, वध में वधि तड़प कराईंदा, खफन पाराईंदई, जनाज़े के खटोले के कुल्हड़ो ॾेई कब्रिस्तान ते हलंदई, पर कबर में न सुम्हंदई। कबर में गॾु सुम्हण वारी हस्ती आहे त हिन यार जी। ये दुनिया जा यार मोड़ जा कुरान तोड़ जो संगी, पोइ मां छो न चवां रख कुरान सां यारी। केड़ा केड़ा रखंदो, रख कुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। ओ मुंहिंजा भाउ, हिन कुरान सां यारी रख, हिन कुरान सां दोस्ती रख, हिन कुरान के जीअ में जायूं ॾे। कबर में कुरान गॾु हलंदुई, क़यामत में कुरान कम ईंदुई। मरी वञण खां पोइ मिट माइट वध में वधि जनाज़ो पढ़ी कबर में मणनि जा मण मिटी ॾेई करे लतो ॾेई मोटी ईंदई, पर जे कुरान सां इश्क हूंदो त कुरान कबर में पहुची वेंदो। इन जे करे कादरपुर वारो और नौजवानो पोढ़ो मुंहिंजो अमड़ो न्याणियूं, अल्लाह जो वास्तो थो ॾियांव त औलाद के दीन पढ़ायो, औलाद के कुरान पढ़ायो। अंग्रेजी तालीम भी मां नथो झलिया, मुड़ंदो उहो कोन पढ़ाईंदो ज़रूर, सदाई हुनखे पढ़ायो तव्हां, पर कम अज़ कम कुरान भी पढ़ायो। पर अंग्रेजी तालीम मरण खां पोइ अंग्रेज वारी डिग्री कबर में गॾु न हलंदो, पर कुरान वारी डिग्री कबर में भी साण हलंदो। बच्चन के कुरान पढ़ायो, औलाद के कुरान पढ़ायो। अदा कुरान को सिवा चाढ़ो ही नहीं। वाक़ियो अचे थो, हिकिड़ो अल्लाह जो बानो दुनिया छॾे, घरवारी के वसियत कई मां त दुनिया छॾियो थो वञा, मूं वटि कोई नेकी जो अमल कोन्हे, पर कुर्बान वञा तो हमल वारी आ। बच्चो ॼमई त मदरसे में छॾजांइसि त कुरान पढ़े,
वाक्यो अचे तो बचड़ो जायो पुटड़ो जायो कुछ सालन का पोइ वॾो थियो घुमण फिरण जोड़ो थियो। अम्मा पंहिंजे बच्चे जे आंगुर का वठी मदरसे में वठी आई। उस्ताद के चवे थी साईं मुझे पुट के कुरान पढ़ायो। उस्ताद मामूल मुताबिक उन छोकरे के हथ में कायदो दिनो के पुट पढ़ अलिफ बा ता सा जीम। इन्हनि छोकरे जे अखियुनि मां गोड़ा वही आया। उस्ताद चवेसि तो पुट रोए छो तो कैसे अॻ में मूंखे तकड़ में मूंखे सबक न ॾियो। अॻ में मेहरबानी करे मूंखे ॿुधो जेको मूंखे याद आ मां पढ़ा पोइ अॻियां मूंखे सबक ॾिजो। उस्ताद सोचो नंढड़ो ॿार आहे वध में वध अलहम्द शरीफ या कुल वल्ला यादि करे आयो हूंदो। चए पुट ॿुधाए। छोकिरे अदब जात ॿधी शुरू थी आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। उस्ताद सोचे बस ॼाण छोकिरे जो इल्मु पूरो थी वियो। ख़बर तॾहिं पई पढ़ंदे 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 पहिरियों सिपारो क़ुरान जो पूरो करे वियो। उस्ताद हैरान थी वियो। ॾिसे तो ख़बर तॾहिं पई शुरू थी वियो सयक़ूलु सुफ़हा। चओ न सुभान अल्लाह। उस्ताद सोचो मत ॿ टे आयतूं हिन जूं यादि करे आयो हुजे। ख़बर तॾहिं पई पढ़ंदे 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 ॿियो सिपारो पूरो थी वियो। उस्ताद सोचो बस छोकिरे जो इल्मु पूरो थी वियो। ख़बर तॾहिं पई शुरू थी वियो तिलकर रुसुल। सुभान अल्लाह ई नथा कयो। उस्ताद हैरान थी ॾिसे थो। ख़बर तॾहिं पई चौथों पंजों छहों सतों अठों नवों 10 सिपारा पूरा करे चवे थो साईं हाणे मूंखे अॻियां सबक ॾियो। उस्ताद चयोसि पुट कहिड़े उस्ताद वटि पढ़ियो आहे कहिड़े कारी साहब वटि पढ़ियो आहे कहिड़े मौलवी वटि पढ़ियो आहे जो 10 सिपारा हिन उमिरि में यादि कया अथई। असांजा नौजवान नस्ल तबाह थी विया आहिनि। ख़ुदा जो नंढड़ा ॿार ई आहिनि न छो त पीउ जो मोबाइल हलाए थो त छोकिरा बि चवनि था अबे वारी मोबाइल असांखे खपे। नंढड़ा पोइ वेठा हीअं हीअं कंदा जो अबो जो हीअं थो करे न पोइ हल हला हूंदी पोइ तरबियत घर मां मिलंदी आहे। जे अबो अहिड़ो हूंदो अमड़ अहिड़ी हूंदी त बच्चा बि फेसबुक जा दीवाना थी। उस्ताद पुछेसि तो कंहिं वटि पढ़ियो आहे। चई साईं मुंहिंजी मिठड़ी अम्मा जॾहिं सुबुह जे टाइम ते नाश्तो तयारु कंदी मूंखे भरिसां सुम्हारींदी क़ुरान पढ़ंदी हुई। सिपारो ॾेढो उते पढ़ंदी हुई वरी थाम मलींदी हुई बि भरिसां सुम्हारींदी क़ुरान पढ़ंदी रहंदी मां ॿुधंदो रहंदो। वरी जॾहिं मंझंदि जे टाइम ते निंड कराईंदी हुई पीघे में सुम्हंदो हुउमि। अम्मा लोली भी ॾींदी रहंदी झूठो भी ॾींदी रहंदी क़ुरान जी लोली ॾींदी रहंदी पढ़ंदी रहंदी। कुझु सिपारा उते पढ़ंदी हुई वरी कुझु रात जो सुम्हण खां अॻु में पढ़ंदी हुई। सॼो ॾींहुं अम्मा जी ज़ुबान ते क़ुरान हलंदो हो। जेकॾहिं काच सॼो क़ुरान मुंहिंजे मथो पढ़े हा अॼु तव्हां ॾे अचण जी मूंखे ज़रूरत न पवे हा। जे उस्ताद ख़ुदा जो कसम अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त बच्चा बि अहिड़ा हूंदा। मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला असांजी औरतुनि खे नेक साले बनाइजे। औरत नेक त घर जन्नत आहे। औरत नेक आहे न घर जन्नत। घर वारी दीनदार हुजे नेक साले हुजे क़ुरान पढ़ण वारी हुजे। अॼु असांजी औरतुनि में क़ुरान वियो। पुराणे ज़माने में असुर जे टाइम ते अॼु खां 35-40 साल तव्हां पोइ हलिया वञो। असुर जे टाइम ते मर्द उथंदा मस्जिद में निमाज़ ते वेंदा हा क़ुरान जी तिलावत भी कंदा हा इशराक भी पढ़ंदा। हाणे त टाइम ई कोन्हे। इशराक खां पोइ अची घर ईंदा हा। घर ईंदा हा वीचारनि खे लस्सी मिलंदी हुई मानड़ी मिलंदी हुई मखण मिलंदो हो। हाणे मुल्क में लस्सी भी वई त मखण भी वई त मानी भी वई चाहे पापो शुरू। हाणे चाहे पापे जो दौर आहे उहो ज़मानो हो। हाणे असां कच्चे में अंदर था वञूं जलसनि ते त उतां जा दोस्त भी चवनि था साईं लस्सी असां मां भी लॾी वई। चाहे जा शौक़ीन थी विया सदाई चाहे जा शौक़ीन थियो पर क़ुरान जा आशिक थियो क़ुरान जा दीवाना थियो। क़ुरान को सिवा चाढ़ो ही न थव। मुसलमानों कलमे वारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो। औरत नेक त घर जन्नत। मां दुआ करण आयो हां त अल्लाह ताला तव्हां असांजी अमड़िन खे नेक करे आमीन त चओ। औरतूं वीचारियूं घर में मुसल्लो विछाए मर्द मस्जिद में वञनि हो मुसल्लो विछाए घर में निमाज़ पढ़नि क़ुरान जी तिलावत थींदी हुई
खुदा जो कसम ज़िक्र हलंदो हो, अल्लाह अल्लाह जी लोली हलंदी ही, पोइ उन्हनि घरनि में बरकत भी पइजी वेंदी ही, अज़ाब न ईंदो हो, बीमारियूं न ईंदियूं, मुसीबतूं न ईंदियूं हूं। असां अॼु पाण मुसीबतूं ख़रीद कयूं आहिनि जो घर घर में साज़ राग छड़ो न कंहिंजी शादी थिए। असांजे मोहल्ले में खुदा जो कसम मां तव्हांखे छा ॿुधायां, महीने खां मथे थी वियो आहे, राति जे टाइम ते माण्हू गाना था हलनि, कंजर बि हलनि था, त हुन में कंजरूं बि हलनि थियूं। 2 बजे जो राति जो जाग थी, पोइ बि ॾिठमि त लाउड बंदि न थियो। खुदा जो कसम हथ सां खुदा जे अज़ाब खे दावत था ॾियनि, मत खुदा रुसी न वञे, मत खुदा नाराज़ न थी वञे। कोशिशि कयो त शादियुनि में गमियुनि में हुजे त क़ुरान हुजे। हाणे बसि दौर मटिजी वियो आहे, एको साउंड वारी शादी था पसंदि कनि।